तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह वलो आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल मुतमइनीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरगूबिना व मतलूबिना व मअवाना व मलाज़ना व नूर अजसादना व नूर अरवाहना व नूर कुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मद व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी दोस्त दारे चार यार मताब औलादे अली मज़हबे हनफी अदार मिल्लत हज़रत खलील खाक पाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जिज़ात बाबरकात इरशाद तो फरमाए त जॾहिं खां थिया में साया सुपेरनि जी तॾहिं खां रज तेरो बेलन विसरिया में अंदर रूह रैहान सजण ओता को करे। ऐ मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमाली मौला अली मुश्किल कुशा कशफत जा बिजमाली। हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसाली यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि व आलिही। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नूर अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या खैर खल्क़िल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नबी अल्लाह। निहायत वाजिबुल एहतराम इज्जत मआब हर दिल अजीज आशिक़े रसूल दरगाह आलिया मशहूरी शरीफ जा साहिबजादा हजरत क़िबला साईं
मंजूर अहमद अल मारूफ मिस्कीन साईं दामत बरकातुहुमुल आलिया स्टेज ते वेठल नेक सूरत नेक सीरत दरगाह आलिया हाफिज साईं वडाजा सज्जाद नशीन हजरत क़िबला साईं हाफिज शफीकुर रहमान मद्दज़लहुल आली स्टेज ते वेठल ॿिया मुअज़्ज़िज़ मेहमान व बिरादरान इस्लाम अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत। काफ़ी सालन खां वठी करे लाड़काना जे शहर में सीरत खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस ऐं हजरत क़िबला साईं उस्ताद मरहूम मग़फ़ूर जन्नत निशान क़ाज़ी दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध रहमतुल्लाह ताला अलैह जन जो उर्स मुबारक आले सुन्नत वल जमात जे तावन सां जारी ऐं सारी आहे। दुआ कयूं अल्लाह तबारक व तआला हर साल इन्हीअ खे कामयाब ऐं कामरान बणाए। अल्लाह ताला तव्हांजे दिलनि जूं नेक मुरादूं सरदार जे सदके पूरियूं करणु फरमाए। वॾी तव्हां महिरबानी कंदा आहियो जो आले सुन्नत वल जमात जे जलसनि में शरीक थी उन्हनि खे कामयाब कंदा आहियो। अल्लाह ताला तव्हांखे ॿिन्ही जहाननि में कामयाबी नसीब फरमाईंदो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू व अमन वालुहू असांजे दोस्त मेहरबान हजरत मौलाना बदरुद्दीन साहब जे कावश के पंहिंजे दरबार में मंजूर मक़बूल फरमाए। जेको अवां प्यारी जमायत जे इमदाद सां तआवुन सां हे जलसा जश्न थींदा रहनि था। इन्हीअ में छा थींदो आहे त अहले सुन्नत वल जमात जे मसलक जी प्रचार थींदी आहे। आखिरी वक्त आ दज्जाली दौर आ बद मज़हबन जूं तेज हवाऊं पयूं लगनि। इन्हीअ जे करे अल्लाह जा वली कामिल अहले सुन्नत वल जमात जा उलमाए किराम कोशिश कंदा आहिनि त असां अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल जो सही तरीक़े वारो पैगाम अल्लाह जे बाननि ताईं पहुचायूं त जीअं बद मज़हबन जे हवाउनि खां बची पवनि। ऐं वाकई इहा आहे या न? अल्लाह तबारक व तआला तव्हांजे इश्क खे मोहब्बत खे सलामत रखंदो। छो त ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त असांजे सुहिणे सरदार फरमायो त यकून फी आखिर ज़मान दज्जालून कज़्ज़ाबून वयातूनकुम मिनल अहादीस बिमा लम तस्मऊ अंतुम वला आबाउकुम फइयाकुम व इयाहुम ला युदिल्लूनकुम वला यफ्तनूनकुम। हसन हुसैन जो नानो थो फरमाए त आखिरी वक्त में कूड़ा ऐं फ्रेब ॾियण वारा माण्हू हूंदा। सच फरमायो नबी साईं, ॻाल्हायो छो नथा? यकून फी आखिर ज़मान दज्जालून कज़्ज़ाबून। सुभान अल्लाह। नबी फरमायो त आखिरी ज़माने में आखिरी वक्त में कूड़ा माण्हू ऐं फ्रेब ॾियण वारा माण्हू हूंदा। वयातूनकुम मिनल अहादीस। ग़ैबदान मुहम्मद नबी ॿुधायो त उहे तव्हांजे आॾो अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं पेश कंदा। वयातूनकुम मिनल अहादीस बिमा लम तस्मऊ अंतुम वला आबाउकुम। जो उहे तव्हां त न ॿुधियूं हुंदियूं पर तव्हांजे अबनि ॾाॾनि बि न ॿुधियूं हूंदियूं। ॻाल्हाइनि कोन था, बाक़ी वाइज कयो, वाइज कयो। सुभान अल्लाह। साईं फरमाते अहिड़ियूं अहिड़ियूं तव्हांजे आॾो ॻाल्हियूं कंदा जो उहे तव्हां त न ॿुधियूं हूंदियूं पर तव्हांजे अबनि ॾाॾनि बि न ॿुधियूं हूंदियूं। रसूल जो सचो फरमान आहे। साईं दा फरमान पिया त फइयाकुम व इयाहुम। उन्हनि जे वेझो न वञिजो, अहिड़नि माण्हुनि खां बचिजो
वाह वाह वाह। एडन मानन का बचजो ऐं इन्हनि जे करीब भी न वञो, वेठो न वञो। छो ला युदिल्लूनकुम वला यफ्तनूनकुम, जो तव्हांखे गुमराह न कनि ऐं तव्हांखे फितने में न विझी छॾनि। हाणे तव्हां खां पुछूं था त वाकई अहिड़ा माण्हू आहिनि या न आहिनि जेके नवां नवां मज़हब ऐं नवां नवां टोलड़ा काफ़िरनि जे एड ते दुश्मननि जे पैसे ॾोकड़ जे ताक़त ते ठाहींदा वतन, जेके 1वीं सदीअ में कोन, 7वीं सदीअ में कोन, 11वीं सदीअ में कोन, ऐं हाणे वठी नयूं नयूं जमायतूं निकितियूं आहिनि। वाह हसन हुसैन जा नाना, तुंहिंजो इल्मु ग़ैब तूं क़ुर्बान वञो। 1400 साल अॻु में मदीने वारो फरमाए वठो त इन्हनि जे वेठो न वञो, इन्हनि खां पाण खे बचाइजो। तव्हां उन जमायत जे सुहबत में अचिजो जेके तव्हांखे मां मुहम्मद करीम ताईं पहुचाए। उहा आहे औलियाए किरामनि जी जमात। थोड़ो ॻाल्हायो, हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾियो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू तव्हांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। आले सुन्नत वल जमात जे मथां अल्लाह जो हथ आहे, रसूलुल्लाह जे ज़ात जो हथ आहे, सहाबा किराम जो हथ हिन जमायत ते आहे, अहल बैत तहार जो हथ हिन जमायत जे मथां आहे। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे त दस्तगीर बादशाह पीर अब्दुल कादिर जीलानी जो हथ हिन सुन्नत जमायत ते आहे। पाकिस्तान में अॼु को कंहिंखे सच चई कोन थो सघे, जेको सच चवे थो हणो काठ में। ॻाल्हायो ॻाल्हायो, महिरबानी कयो। तव्हांखे सुहिणे सुहिणे तरीक़े सां मुहबत जे अंदाज़ में ॿुधाईंदासीं जो हितां तव्हां निकिरंदव त इंशाअल्लाह ताला तव्हां कंध मथे करे हलिया वेंदव। दस्तगीर जे हथ में जंहिं जान जो हथ आहे त उन जमायत खे केरु छा करे को सघंदो। ग़रीब आहियूं, मिसकीन आहियूं, या 4 ॾियारनि जी ज़िंदगी आहे, मरी क़ब्र में सभु कंहिंखे पढ़णो आहे। तव्हां असांखे अल्लाह जी ज़ात, अल्लाह जे रसूल जी ज़ात कम ईंदी। बियदिही ला यनफउ अबदन अमलुहु इल्ला बिमअरिफत हक़ना। खातून जन्नत जे बाबे फरमाए त मूंखे कसम आहे रब्बुल आलमीन जे इज़्ज़त ऐं जलाल जो, जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मुस्तफ़ा करीम जी जान आहे, त मां मुहम्मद करीम जे ज़ात जे ॼाण सुञाण खां सवा जेसि ताईं मुंहिंजे हक़ीक़त ऐं मारिफत खे न ॼाणंदो तेसि ताईं पाने जो अमल उन्हीअ खे फ़ाइदो न ॾींदो। ॻाल्हायो, भली लख नमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, हज करे, ज़कातूं करे, पर जेसि ताईं मां मुहम्मद करीम जे मारिफत ॼाण सुञाण खे न पहुचंदो तेसि ताईं उन्हीअ खे अमल इहे पंहिंजा फ़ाइदो न ॾींदा। भली हज करे, भली तवाफ़ करे, उमरा करे, सदका करे, ख़ैरातूं करे, पर जेसि ताईं मां मुहम्मद जी हक़ानियत खे न ॼाणंदो सुञाणंदो मुंहिंजे ज़ात खे, तेसि ताईं उन्हीअ खे पंहिंजा बाने खे अमल कम न ईंदा। इन हदीस जो तर्जुमो हिकिड़े आशिक़ रसूल कयो, चवे थो त नमाज अच्छी, रोज़ा अच्छा, हज भी अच्छा और ज़कात भी अच्छी, मगर मैं बावजूद उनके मुस्लिम हो नहीं सकता। न जब तक कट मरूं मैं ख्वाजा बतहा की इज्जत पर खुदा शाहिद है मेरा कामिल ईमान हो नहीं सकता। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। थोड़ो सुभान अल्लाह जो जवाब ॾियो, कंध न ॾियो, महिरबानी कयो। इहो चाहे त मुक़रर जी दिलि ख़ुशि थी पवंदी आहे, हुन खे दाद सुभान अल्लाह जो मिलंदो आहे, हुनजी दिलि ख़ुशि थींदी आहे, पोइ सभु स्पीड ते त पोइ मथे परवाज़ कंदो वेंदो। उन में बि तव्हांजो ई फ़ाइदो आहे, जेकॾहिं न त असां बि पंहिंजी ॻाल्हि खणी निभायूं हलिया वेंदासीं, ॿियो छा थींदो। हाणे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह जो आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो तो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास
तअमुरून बिल मअरूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम मिनहुमुल मुमिनून व अक्सरुहुमुल फासिकून। आयत मुबारक जो तर्जुमो बुधो अल्लाह ताला तो फरमाए तो कुंतुम खैर उम्मतिन रब्बुल आलमीन फरमायो तो तम्हा भला आयो। हाँ अरे पांची गाल आयन त हाणे सुभान अल्लाह था जो अल्लाह असा के चवे तो तम्हा भला आयो। सुभान अल्लाह वाह सही बात। खुदा तो फरमातो तो तम्हा भला आयो। उखरिजत लिन्नास उन्हनि सभिनी उम्मतुनि खां जेके माण्हुनि में ज़ाहिर थियूं। छा मतलब माना 1,24,000 नबी सगोरा हजरत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके भी उम्मतूं आयूं रब तो क़ुरान में नबी साईं जे उम्मत खे फरमाया इन्हनि सभिनी खां तव्हां भला आहियो। तव्हां भला आहियो कीअं छाजे करे तामुरून बिल मअरूफ व तनहौन अनिल मुनकर। इन जे करे जो चंगाई जो हुकुम करियो था छा तव्हां बि ॻाल्हायो चंगाई जो हुकुम करियो था ऐं बुराई खां रोकियो था। व तुमिनून बिल्लाह ऐं अल्लाह जे ज़ात ते ईमान रखो था। वला आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम ऐं जेकॾहिं किताब वारा ईमान आणन हा त इहो इन्हनि लाइ भलो हो। मिनहुमुल मुमिनून के इन्हनि में मुस्लमान आहिनि व अक्सरुहुमुल फासिकून ऐं घणा काफ़िर आहिनि। हे आयत मुबारक जो तर्जुमो आहे ॻाल्हायो। हाणे हिन आयत मुबारक जो शान नुज़ूल ॿुधो। मदीने पाक जे शहर जा यहूदी केर वात खोले जवाब दे। यहूदी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबन खे नबी साईं जे मुरीदन खे नबी साईं जे मदरसे जे शागिर्दन खे चवण लगा त असां तव्हां खां भला आहियूं। मदीने जे यहूदन चयो नबी पाक जे असहाबन खे हेॾे ख्याल अथव अलाए यहूदन काफ़िरन महबूब जे गुलामन खे चयो त असां तव्हां खां भला आहियूं ऐं असांजो दीन भी तव्हां जे दीन खां भलो आहे जंहिंजी तव्हां असांखे दावत ॾियो था। बस जेड़ी मल जो यहूदन काफ़िरन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन खे इएं चयो हिकदम खुदा कुरान नाज़िल कयो मुस्तफ़ा जे असहाबन जे हक़ में खुदा फ़ैसिलो ॾिनो। इहे त तव्हां खे चवनि था हो मुंहिंजे मोहम्मद जे चेहरे खे ॾिसण वारो मुझे महबूब जे सजदन सां गॾु सजदन जे करण वारो मुझे महबूब जे रुकू सां गॾु रुकू जे करण वारो मुझे महबूब सां गॾु जंग मुझे महबूब जे कदमन में मरण वारो जिंदगी गुजारण वारो हे
काफर था तव्हां खे चवनि त असां तव्हां खां भला आहियूं, पर मां रब थो चवां त इन्हनि खां तव्हां मुहम्मद जा ग़ुलाम भला आहियो। तव्हां भला आहियो। महबूब जे सदके जिन महबूब जी दामन वरती अल्लाह ताला उन्हनि खे क़ुरान में भलो चई छॾियो। छा ॻाल्हायो? भला हिनीअ। वरी इन्हनि असहाबनि जे सदके में अल्लाह ताला सभी उम्मत खे खणी गॾियो। कुंतुम खैर उम्मतिन, तव्हां बि भला आहियो, तव्हां बि भला आहियो। महबूब जे असहाबनि जो इहो सदको अथव। पर हाणे भलो उहो हुआ जेको अॻ में असहाबनि खे भलो सम्झंदो, पोइ उहो बि भलो हुआ। जेको असहाबनि खे भलो न सम्झंदो उहो पाण भलो न आहे, उहो किनो हुआ। नथा ॻाल्हायो, ख़ुदा जी का चङाई। इनखे ख़ुदा क़ुरान में चवे त तव्हां भला आहियो। हे यहूदी काफ़िर था चवनि, ओ अबू बकर, उमर, उस्मान, अली, तलहा, जाबिर, बिलाल, जीउ जे असां तव्हां खां भला आहियूं। ख़ुदा थो फरमाए त न, तव्हां भला न आहियो। इहे मुहम्मद जा असहाबी तव्हां खां भला आहिनि। हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे। ठाकुर ते तो हथ रखी बीहे, दस्तगीर जे मुरीदनि सां कमु न पियो थी। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असहाब भला, उन्हनि जे सदके में सुहिणे सरदार जी सॼी उम्मत भली। पर हाणे भलो उहो जेको अॻ में इन्हनि असहाबनि खे भलो चवंदो, उहो पाण बि लख दफ़ा भलो हुआ। पर जे इन्हनि खे भलो न सम्झंदो त दुनिया जे तख़्ते ते इन्हीअ जहिड़ो को किनो ई कोन्हे। ऐं केॾा तव्हां भला आहियो, केॾा भला आहियो, केॾा भला आहियो। जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾियारे रब खे अर्ज़ु कयो त या रब इन्नी अजिद फित्तौरात उम्मतन हिय खैरुल उम्मत उखरिजत लिन्नास फजअलहा उम्मती। मुंहिंजा मौला जेको मूंखे तौरात किताब ॾिनो थी, उन्हीअ में मां पढ़ियो आहे, ॾिठो आहे त हिकिड़ी अहिड़ी उम्मत आहे जेका नस्ल इंसानी जे हिदायत लाइ पैदा कई वई आहे। सो हाणे मां कलीम अर्ज़ थो कयां त फजअलहा उम्मती, इहा उम्मत त मुंहिंजी उम्मत बणाए। रब जवाब ॾिनुसि त तिलक उम्मत मुहम्मद में सुभान अल्लाह न चई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मूसा, इहा उम्मत मुंहिंजे महबूब करीम मुहम्मद करीम जी आहे। इहा तुंहिंजी उम्मत न बणंदी। इहा उम्मत जेका आहे सा मुंहिंजे सुहिणे सरदार हसन हुसैन जे नाने जी उम्मत आहे। केॾा भला आहियो, ॻाल्हायो त सही, ॻाल्हायो त सही, भला आहियो न। वरी अल्लाह जे ज़ात खे अर्ज़ु कयईं त या रब इन्नी अजिद फित्तौरात युहज्जून फला यरजिऊन इल्ला वगुफिर लहुम फजअलहा उम्मती। अरे हेॾे होॾे न ॾिस, हेॾे माॾे ॾिस, हेॾे। मुंहिंजा मौला भला जे इहा उम्मत तुंहिंजे सुहिणे सरदार जी आहे त वरी तौरात में मां हिकिड़ी उम्मत जो ज़िक्र पढ़ियो आहे, ज़िक्र पढ़ियो आहे त जॾहिं उहा हज ते वेंदी, हज कंदी, हज खां वरी वापसि मोटंदी त बख़्शल हूंदी। पोइ वरी अॼु हिते माण्हू
जी कल लाइन त भली लाइन पर बख्श माउते ख़बर लगे थी खुदा जॾहिं उहे हज ते वेंदा वापस हुआ उम्मत मोटंदी तो बख्श न हूंदी भला मेहरबानी करे इहा ई खणी मां कलीम जी उम्मत बणा रब जवाब ॾिनुसि त तिलक उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा इहा भी मुंहिंजे दिल पर हबीब मदीने ताजदार जी उम्मत है इहा भी उम्मत तुंहिंजे महबूब जी या रब्बी इन्नी अजदु फि तौरात वरी अञा तौरात में ज़िक्र ॾिठो अथमि पढ़ियो अथमि त हिकिड़ी अहिड़ी भी उम्मत आहे जो हम आखिरुल उम्म फिल इस्लाम वसाबिकून इलल जन्नत फजअलहा उम्मती ईमान आणण में आखिर में हूंदी जन्नत वञण में पहरी हूंदी भला पोइ महिरबानी करे इहा ई खणी मां कलीम जी उम्मत बणा रब जवाब ॾिनुसि त तिलक उम्मत मुहम्मदिन इहा भी उम्मत मुझे सोहे महबूब जी उम्मत है वरी रब के अर्ज कई या रब इन्नी अजदु फि तौरात मुझा मौला वरी तौरात में भी जगह ते इन उम्मत हिकड़ी जो जिक्र ॾिठो थम शान पढ़ियो थम जो जन्नत उन्हीं जी मुश्ताक रहंदी आहे जॾहिं उहा ज़मीन ते घुमंदी आहे हलंदी आहे त ज़मीन उन्हीं जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदी आहे महिरबानी कर भला इहा ई उम्मत खणी मुंहिंजी बणाए रब फरमाए त तिलक उम्मत मुहम्मदिन ख़ुशि नथा जो चङो मां बाहिर नथो जा हला हलो साईं माशा अल्लाह वाह साईं इहा भी मुझे सोने सरदार मदीने वाले जी उम्मत है साईं इहा भी तुझे हबीब जी उम्मत हाणे मूसा कलीमुल्लाह हथ खया हाणे दुआ थो घुरे चवे तो त रब जअलनी मिन उम्मत मुहम्मदिन पोइ भला हाणे महिरबानी कर मां मूसा कलीमुल्लाह खे भी इन्ही उम्मत में खणी कर यानी पंहिंजे महबूब मदीने वारे शहंशाह जो मांखे उम्मती बणा जेॾी महिल रब खे इहो अर्ज़ु कयईं त हाणे अलाह साईं जवाब थो ॾिएसि रब फरमायुसि त अंत व जमीउल अंबिया मिन उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि अजमईन मूसा तू भी मुझे सोने महबूब जो उम्मती आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलाम मुझे दिल पर मोहम्मद जी उम्मत हिन बिना चवण जे हथ मथे खणी करे सुभाणे अल्लाह चवे त दिल भी ख़ुशि थी गर्मी भला जे थिए थी त भला पर असां छा कयूं बाबा भला आहियो न अरे कसम तो रब जो ॻाल्हायो छो नथा तव्हां ॾाढा भला आहियो ख़ुदा तो क़ुरान में तव्हांखे चवे पर उलमाए किरामन जो इहो फ़ैसिलो आहे त साईं त ईअं फरमायो हबीब जे सदके कुर्बत कयईं महबूब जे असहाबन जे सदके इहे असां सां महिरबानियूं त थियूं पर अॻ में जॾहिं असां उन्हीअ ज़ात खे उन्हीअ जे असहाबन खे भलो चवंदासीं पोइ असां भला आहियूं बाक़ी जे उहे भला न आहिनि त तूं छाजो भलो आहे तूं छाजो भलो आहे उहे जे भला न आहिनि त बाक़ी ॿियो केरु भलो आहे उहे जे सचा न आहिनि त ॿियो केरु सचो आहे तव्हां मुस्तफ़ा जे फैज़ खे बसि ॿिनि टिनि माण्हुनि ताईं महदूद करे छॾियो असांजे सरदार मशहूरनि वारे साईं हिकु निगाह सां मदीने वारे साईं जा लखे इंसान आशिक बणाए छॾिया लाड़काने वारे बुज़ुर्ग अब्दुल गफ्फार साईं ज़बान खे कुझु संभाले ॻाल्हायो
तव्हां खे शरीयत कानून इजाज़त न थी ॾिए जो ये बकवासूं कंदा था वतो पिया, पर सुन्नत जमात अमन पसंद जमात आहे। इहो किथां जो फ़ैसिलो आहे जो नबीअ जो गुलाम रुगो निगाह करे त हज़ार मुर्तहदनि खे ज़िंदा करे छॾे, ऐं ख़ुदा जो हबीब आयो त बसि रुगो 3 ॼणनि खे फैज़ ॾिनी, बसि दुनिया बि ऊंधा थी वई। नालाइको, ॾको, जाहिलो। पाकिस्तान जे अंदरि 70-80 सैकड़ो अबू बकर उमर उस्मान जा मुरीद आहिनि। हे जेका बि हज़ार ख़ल्क़ आई आहे, इहे सभु अबू बकर उमर उस्मान अलीअ जे नाले ते आया आहिनि। हिननि खे ख़बर ई त खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस आहे लाड़काने में, असांखे हिते हलणो आहे, मोहम्मद जे यारनि जो शान ॿुधणो आहे। हे सभु कूड़ आहिनि। बाक़ी रे तव्हां जेके 24 कलाक माण्हुनि जा ॿार भंग ऐं चर्स ते खारींदा था वतो, बेनमाज़ी पढ़ाईंदा था वतो, तव्हां पाण खे मोमिन खणी पढ़ायो आहे। सॼो मुल्क बर्बाद आहे। चोरे अल्लाह ताला कुरान में फरमायो, महबूब जे गुलामनि खे त तव्हां भला आहियो। हाय हाय, तव्हां भला आहियो। तव्हां अबू बकर तूं भलो आहे, उमर तूं भलो आहे, उस्मान अली तूं भलो आहे, जाबिर तलहा तूं भलो आहे, ज़ुबैर अब्दुर्रहमान तूं भलो आहे। अल्लाह नबीअ जे असहाबनि खे कुरान में चवे त हे भला आहिनि, तूं चवे त न, का ॻाल्हि कान्हे का। बसि वाह जो तो जो नबीअ जे फ़ाइदे खे मञियो। अरे नंढा साहबनि जे सदके नथो पई दीन इस्लाम पहुतो। महबूब जा सहाबी भला इन्हनि जे सदके असां उम्मत सॼी भला बणिजी पियासीं। जो मदीने जे यहूदनि काफ़िरनि इन्हनि खे चयो असहाबनि खे त असां तव्हां खां भला आहियूं। असहाबनि वरी मटाक न हई, रब ते फ़ैसिलो छॾियो त मौला हे मदीने जा यहूदी था चवनि पिया त असां मोहम्मद जे असहाबनि खां भला आहियूं। हाणे असां जवाबु ॾियूं या मदीने वारो जवाबु ॾियनि या रब तूं जवाबु ॾींदे। रब फरमाए त इहो फ़ैसिलो मां रब ते रखियलु आहे। क़ुरान नाज़िल थो कयां त कुंतुम ख़ैर उम्मतिन, तव्हां इन्हनि खां लख दफ़ा भला आहियो। हेॾे ख़्याल अथव? आवाज़ जमायत ताईं पहुचे थो? जनरेटर सफ़ा ख़तम आहे, नथो लाउड जो आवाज़ बि झपड़े सघे। माशाअल्लाह जेको हलियो मिड़े तव्हां ताईं त आवाज़ पहुचे थो। अलाए छो वॾा वारनि बिजली बंदि कई आहे, ख़बर हुयनि त जो जलसो आहे हिते आशिक़ रसूल जमायत जो। अलाए छो असां सां इहो दुश्मनो कयो। अॼु ॿिए कंहिं फीडर जी बिजली बंदि करे बि तव्हां हिन फीडर खे त बिजली ॾियो हा। अरे मोहम्मद जे यारनि जो जलसो अथव। बस अदा मोली बदरदीन पुॼनि, असां मिसकीन असांखे त लाड़काणे में गुड को ॼाणे न को सुञाणे। असां हुजऊं दहशतगर्द त फोन करे चऊं सड़े एसडिया साहब जनाह बाग वारा, अॼु असांजे जलसे जी बिजली बंदि कई ते सुबुह असां तुंहिंजा महिमान आहियूं त पोइ ॾिसूं त बिजली बंदि करे। ॻाल्हायो छो नथा? ॻाल्हायो छो नथा? अल्लाह ताला फरमाए त तव्हां भला आहियो। हाणे तव्हां प्यारी जमायत खां थो पुछां त जंहिं महबूब जे सदके महबूब जा असहाब भला, उहे रसूलुल्लाह जा असहाबी जन जे वास्ते ख़ुदि मोहम्मद करीम फ़ैसिलो ॾेई छॾियो त ला तमस्सुन्नार मुस्लिम मर्आनी औला मर्आनी। नबी असां इहो फरमायो त जॾहिं ईमान आणे मां रसूलुल्लाह जे ज़ात जे चेहरे मुबारक जी ज़ियारत कई, उन्हनि खे जहन्नम न साड़ींदो। ॻाल्हायो जेके भरिसां वेठा आहियो ॾाढा सुभान अल्लाह जो। न त हितो लही तव्हां ते पहुची सघां थो, पोयनि ते मयार कान्हे का। जॾहिं ईमान आने रसूलुल्लाह जे चेहरे मुबारक जी ज़ियारत कई, उन्हनि खे जहन्नम जी बाहि न साड़ींदी।
पर पंहिंजनि असाबनि खे कहिड़ो इनाम ॾिनो पाण फरमाए त मां मुस्तफ़ा करीम जे सूरत पाक खे जन ॾिठो ईमान आणे उन्हनि खे त जहन्नम न साड़ींदो पर ओ रआ मर रआनी जिन मुंहिंजे ॾिसंदड़नि खे ॾिठो उन्हनि खे बि जहन्नम न साड़ींदो उन्हनि खे बि जहन्नम न साड़ींदो हिन ॻाल्हि ॿुध ख़ुदा अकुल ॾिनो थी सम्झ ॾिनी थी नशे में सफ़ा आउट थी न वञो तूं वञ रसूलुल्लाह जे रोज़े ते त लिखियो आहे त मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती जंहिं मुंहिंजे ख़ुशनसीब उम्मतीअ मुंहिंजे क़ब्र जी ज़ियारत कई क़यामत जे ॾिहाड़े उन उम्मतीअ जी शफ़ाअत मां मुहम्मद जे मथां वाजिब आहे तूं नबीअ जे क़ब्र खे थो ॾिसे त रसूल जी शफ़ाअत तुंहिंजे लाइ वाजिब थी थिए ओ क़ुर पुॼाई जेके गॾु सुभाणे पियो आहे उन्हनि जे लाइ कॾहिं सम्झ नथी अचई कलाक फलानी 24 कलाक गुनाहगारी जा कम माण्हुनि खे आज़ादी थो वठे तॾहिं बि रसूल जे ज़ात बाबरकात तुंहिंजे लाइ चयो त मुंहिंजे क़ब्र खे ॾिसी ॾे क़यामत जे ॾिहाड़े मां तुंहिंजो शफ़ी बणबुसि तुंहिंजो सिफारिशी बणबुसि जेको क़ब्र मुबारक खे ॾिसी अचे ऐं जेके रोज़े में गॾु पाण सां भाकुर में सुभारियो पियो आहे वाइज़नि में इमाम बारगाह में टिट ॾींदो आहे त अबू बकर उमर वारा जे नबीअ जे रोज़े में आहिनि त पोइ छा थी पियो हे वाइद था कॾहिं माण्हुनि जूं दिलियूं त ॾिसो केॾियूं था आज़ार छा थी पियो बैतुल्लाह शरीफ़ में जो 360 बुत पिया हा पोइ बुत हा काबो हो बुत हा काबो हो अबू बकर उमर जे नबीअ जे रोज़े में आहिनि त पोइ छा थी पियो नबीअ जो रोज़ो आहे हे पोइ मवाना बि हक़ बाब न करे किरी पवंदा मगर जवाब ॾियण वारा दस्तगीर जा मुरीद वेठा अथई मरी न विया भाई थो करे काबतुल्लाह शरीफ़ में 360 बुत हुया छा हुया माफ़िया जन खे कढियो पियो कहीं कढो मुहम्मद अली सां गॾिजी कढिया कहे लड़ाई था की मदीने वाले साईं सां अली साईं गॾिजी कढिया नबी साईं जे रोज़े में अबू बकर उमर हुया न आहिनि हो क़ुरान पुॼाई ॿुध कन खाने छा आहिनि मुस्तक़बिला जन खे कढियो न वियो देर करे आयो बदती के साईं तोखे न ॿुधायो हूंदो न अॼो को जलसो इंशाअल्लाह तबारक व तआला गुज़िरियल राति खां वधीक कामयाब वेंदो जिन हज़रातनि खे शक शुबा हुया असां शुक्रगुज़ार आहियूं बुलबुले मदीना जा मुफ़स्सिर क़ुरान मोहम्मद इदरीस डाहिरीअ जा जंहिं असांजे जलसे खे राति कुझु न कुझु रौनक बख़्शी बाक़ी ॿियो मिड़ई ख़ैर हुयो मगर तोखे अॼु ख़बर हुजे त अॼु दिलबर साईं आहे अॼु अकबर साईं आहे बदर साईं आहे तोखे जलसो 3 बजे ते अहिड़ा त टड़का कढी जो सुबुह जा बद मज़हब ॿिए परीअ ताईं त घर वञी सुम्हे सभा पूरा थी हाणे जो हाल आहे असांजो फोन बोन कनि मुफ्ती साहब खे त न मारिजो पाण असां मुआसे त घोरियासीं मौला अली साईं खे हक़ हो न कसम अथव रब जो त चवे हा दादा अबू बकर उमर पंहिंजे वक़्त में ॾाढा हा मां पुॼी न पियो सघां ज़ोरीअ नबीअ जे रोज़े में पाण खे दफ़न करायूं पर चौथे नंबर ते त ख़िलाफ़त मौला जी आई ही या न नथा ॻाल्हाइनि भत खो रहियो न आई ही न हसन हुसैन पंहिंजा हस हुकुम कानून पंहिंजो हुस पुलिस मिलिट्री पंहिंजी हस को झलण रोकण वारो त न हुस पोइ छो न मौला पियो चवे त हाणे मुंहिंजी हुकूमत आहे मुंहिंजी ख़िलाफ़त आहे
मां काबे में नबी सां गॾिजी 360 बुतन के बाहर फिटी करे अल्लाह जे काबे के पाक कयोसीं। हाणे अबू बकर उमर वारनि खे बि ॿाहिरि कढा रसूलुल्लाह जे रोज़े खे पाक कया। अरे मौला इहे छो न कयो? इहो त हक़ त मौला खे हो त नबीअ जो रोज़ो पाक करे। हा, जंहिं पंहिंजे शहर इल्म जो दरवाज़ो बणायसि, जंहिं पंहिंजी प्यारी न्याणी ख़ातून जन्नत निकाह में ॾिनसि, जंहिं शेर खुदा जी मुश्किल कुशा बणायुसि, तंहिंजे करे चङी पुॼी ॻाल्हि त इन्हीअ खां हथ चुराद न कंदो कर। तूं अबू बकर उमर सां थो साड़ करे, जिन खे ख़ुदा क़ुरान में चवे त तव्हां भला आहियो। जे इहे भला न आहिनि त बाक़ी हे जेको 24 कलाक जो पिनकियूं थो जे भंग जे कूंडे जे मथां चर्च जे मथां हे भलो आहे, हे भलो। हाणे जॾहिं क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला महबूब जे असहाबनि खे भलो चयो, असहाबनि जे सदके तो बसा जहिड़ी किनी उम्मत खे रब भलो चयो त मदीने वारो साईं केॾो न भलो हूंदो। जॾहिं महबूब जे सदके अल्लाह जे ज़ात असहाबनि खे भलो चयो, महबूब जे उम्मत खे कुंतुम खैर उम्मतिन क़ुरान में सॼो इन्हीअ खे भलो चयो त उहो ख़ुदि महबूब केॾो भलो हूंदो। इन्हीअ सुभान अल्लाह सां न ॿुधाईंदुमि जॾहिं सॼी जमात हथ मथे करे रड़ियूं करे मुस्तफ़ा जे इश्क में, उहो केॾो भलो हूंदो। ॿुधो रब जे ज़ात बाबरकात जो क़ुरान रब तो फरमाए तो कुल इन कान अहबाबुकुम व अबनाबुकुम व इखवानुकुम व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवाल मिक्तरफ्तुमुहा व तिजारतुन तख्शौन कसादहा व मसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याति अल्लाह बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल कौमल फासिकीन। सुभान अल्लाह। अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो पंहिंजे महबूब खे त कुल मुंहिंजा मोहबत तूं फरमाए, मुंहिंजा मौला मां छा फरमाया? सुभान अल्लाह। इहो फरमाए त इन कान आबाउकुम तव्हांजा पीअर, छोकिरा बाबरा वेही त रहो, भाऊ था ॿधो, असांजे माण्हुनि जो हेॾे तवजो थींदो, वेही रहो। ॿाहिरि निकिरी हल स्टॉल ते वञी किताब केस्टूं रखो, उते खपायो, महिरबानी तव्हांजी। हेॾे ख़्यालु आहे? अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए त तूं फरमाए त तव्हांजा पीअर व अबनाबुकुम ऐं तव्हांजा पुट व इखवानुकुम ऐं तव्हांजा भाउर व अज़वाजुकुम ऐं तव्हांजूं ज़ालूं व अशीरतुकुम ऐं तव्हांजो कुट व अमवाल निक्तरफ्तुमुहा ऐं तव्हांजो कमायल माल व तिजारतुन तख्शौन कसादहा ऐं तव्हांजो वापार जंहिंजे नुक़सान जो तव्हांखे भउ आहे, व मसाकिन तरदौनहा ऐं तव्हांजे पसंदि जूं जायूं, तव्हांजे पसंदि जा बंगला, तव्हांजे पसंदि जूं महलातियूं। ओ ये 50-50 लख जा बंगला, करोड़ जा बंगला। अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिही व जिहादिन फी सबीलिही फतरब्बसू हत्ता याति अल्लाहु बिअम्रिही वल्लाहु ला यहदिल
कौमल फासिकीन। जे कदे ये अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां सुभान अल्लाह चओ, जे कदे ये अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल ऐं उन्हीअ जे राह में लड़ण खां वधीक तव्हां खे प्यारा आहिनि त पोइ रब थो चवेव त इंतज़ार कयो ताजो मां पंहिंजो हुकुम आणिया। अल्लाह फासिकन खे हिदायत न ॾींदो आहे। जेकॾहिं तव्हांखे ये अल्लाह ऐं उन्हीअ जे रसूल खां वधीक प्यारा आहिनि त पोइ रब थो चवेव त इंतज़ार कयो हाणे अज़ाब जो, पोइ देर वारे अज़ाब में मुब्तला कयाव या जल्दी अचण वारे अज़ाब में मुब्तला कयाव। जेकॾहिं इहे शयूं मां रब जे ज़ात खां ऐं मुंहिंजे सुहिणे रसूल खां वधीक तव्हांखे प्यारियूं आहिनि, छाजा तव्हां मुस्लमान आहियो? इन आयत मुबारक सां गॾु सुहिणे रसूल हदीस फरमाई मिशकात बाबुल ईमान में ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन। तेस ताईं वो मुस्लमान नथो थी सघे जेस ताईं पंहिंजे जान खां, पंहिंजे पीउ खां, पंहिंजे औलाद खां, सारी कायनात जे इंसाननि खां वधीक मां मुहम्मद खे प्यारो नथो सम्झे, तेस ताईं उहो मोमिन थी नथो सघे। अल्हम्दुलिल्लाह या अहले सुन्नत वल जमात आहे जो एडी त रसूल जे ज़ात सां मोहब्बत कंदी आहे, जो महबूब जे शान ॿुधण जे लाइ को दलील तलब न कंदी आहे। अड़े ॻाल्हायो छो नथा? जेका महबूब जे इश्क मोहब्बत वारी ॻाल्हि कर हिननि जो वार वार ख़ुशि थींदो आहे। आशिक़ थो चवे मीम मोहम्मद जे नाम सां था ठह नेण ठरनि जो यहाँ उठरी पवे के बुधण साण बरन तुफेले महबूब जे था तवकल वारा तरन। गुलाम नबी हर भाव जा शलहड़ा भागवरन से बुढ़ी छो न मरन जन सिद्ध रखियो हिन ज़ात सां। जेकॾहिं तुंहिंजी सोने सरदार सां मोहब्बत हुजे हा त तूं दलील न पुछे हा। दलील जो त नूर कीअं है, दलील जो त इल्म गैब कीअं अथसि, दलील जो त हयात नबी कीअं है, दलील जो त हाज़िर कीअं, दलील जो त नाज़िर कीअं। अरे सोहरा जैसा मोहब्बत हूंदी आहे उन जे लाइ दलील न घुरबा आहिनि। ॻाल्हायो त न घुरबा आहिनि। छाजो दलील आहे? मजनू खां पुछो त लैला तुंहिंजी सोणी आहे? चई हा सोणी आहे। चईंदे सॼो जान थो चवे त कारी आहे, किनी आहे, कोझड़ी आहे, ऐं तूं थो चवे त लैला जहिड़ो ॿियो को सोणो ई कोन्हे, तो वटि कहिड़ो दलील आहे? मजनू तेश में अचे वियो, कावड़ में अचे वियो, चवे थो त छाजो रे दलील आहे? बसि मुंहिंजी लैला सोणी आहे। हथ मथे खणी करे सुभान अल्लाह नचे आशिक़ हाल बसि मुंहिंजी लैला सोणी आहे, छाजो रे दलील आहे? बिना दलील जे मुंहिंजी लैला सोणी आहे। लैला जहिड़ो को सोणो ई कोन्हे। तुंहिंजी रसूल सां मोहब्बत हुजे तूं दलील पुछंदो वधे ऐं एतिराज़ कंदो वधे। लख मुबारक अहले सुन्नत वल जमात खे जिन क़ुरान खे बि मञियो आहे त क़ुरान जी हदीस खे मञियो आहे। ऐं जेके अहले सुन्नत वल जमात जा आशिक़ थी गुज़रिया, आलिम थी गुज़रिया, मशाइख़ थी गुज़रिया, उशाक थी गुज़रिया, अदीब थी गुज़रिया, उन्हनि जेका बि शेर व शाइरी कई आहे उन्हीअ जे मथां बि नकावड़ कंदा कयो। इहे हसद में रुगो टिक खां मका ॾींदा आहिनि त भिटाईअ जा शेर पढ़ंदा आहिनि, सचल जा शेर पढ़ंदा आहिनि, अहमद रज़ा बरेलवीअ जा शेर पढ़ंदा आहिनि, क़ुरान असां पढ़ंदा आहियूं। मगर इहे न आहे। इन्हनि बुज़ुर्गनि जा बि जेके शेर हूंदा या त कंहिं क़ुरान जे आयत जो तर्जुमो हूंदो या कंहिं रसूल पाक जे हदीस जो तर्जुमो हूंदो। ॻाल्हायो। हाणे जेका मां हीअ क़ुरान शरीफ़ जी आयत मुबारक पढ़ियमि इन्हीअ जो तर्जुमो कयो आहे हफ़ीज़ जलंधरी। ॿुधो
चवे तो मोहम्मद है मताए आलम इजाद से प्यारा, पितर मादर बिरादर जान माल औलाद से प्यारा। सही कुरान पाक जो तर्जुमो कयई या न कयई? अगते छा चयई त मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है, इसी में हो अगर खामी तो सब कुछ ना मुकम्मल है। उतंदे बेहंदे पे ऐब मोहम्मद मो ऐब था कढो, ये नमाजू कम नहीं दवा, ये ठगिया वारियूं रुखियूं इबादतूं खुश्क कम नहीं दवा, मदीने वारे जो इश्क मोहब्बत कम ईंदो सॼे जहान सां फिटायो, पर मोहम्मद ऐं मोहम्मद जे यारनि सां न फिटाइजो। लतीफ़ कीअं तर्जुमो कयो? चवे त मारू मिट मली रजा सभई मूं सरदार, 1,24,000 नबियनि जी तारीफ़ कई त मारू मिट मली रजा सभई मूं सरदार, महशर वेल मैदान में मुहबत थींदा महदार, लोयन वारा लख हज़ार पर मारू मंझनि हिकिड़ो। शेर में बिठाई चयो त कंदे कशाला के चजाओ, वेला विच बयान बधी सूरन संदरो, डूंगर सभ डोरियाम सवी। टे शेर में चई त ॿारो चाबियाब घड़ा, पर मुंहिंजो पुन्नू सिर सभिनी सब नबी भलारा पर मोहम्मद बेमिसल, ॿारो चाबियाब घड़ा पर मुंहिंजो पुनल सिर सभिन, चांगे ते चढ़ी करे कंदो फर्ज़ मथे माज़ूरन शल होत धरी तुम हथड़ा। नबी जो शान आ, नबी जो शान आ, इन महबूब सां थो फिटाए जेको क़यामत जे ॾिहाड़े रब जे ज़ात खे अर्ज़ु कंदो त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा जा वाइदा मोहम्मद सां पाड़। अल्लाह ताला फरमाए दुस्त मुंहिंजा महबूब जीअं तूं चवे तीअं मां कयां। ॻाल्हायो ॻाल्हायो, हाणे ख़बर थी त रब खे छा अर्ज़ु कंदो मुंहिंजा मौला, जेकॾहिं मां जे लाइ ईअं हुकुम थो थिए पियो त मां अर्ज़ु कंदुसि त अॼु हशर जे मैदान में तूं रब ऐं मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विरहाङो था कयूं। ॻाल्हायो ॻाल्हायो, जेतिरो सुभान अल्लाह चवंदो ओतिरो पंड मिलंदो। रब फरमाए दुस्त मुंहिंजा सोहणा, ठीकु आहे, जेकॾहिं तूं चवे थो त विरहाङो ताणे विरहाङो तूं कर जीअं तोखे वणे, वाह रब खे क़बूल आहे। वाह वाह, त रब खे अर्ज़ु कंदो त जे मां खंदो विरहाङो कराए त अस्सालिहून लिल्लाह वत्तालिहून ली, नेक बाना तूं कर गुनहगार सभ मां मोहम्मद खे ॾे। अहिड़े महबूब सां थो फिटाए, अहिड़े महबूब सां। हिन हदीस जो तर्जुमो लतीफ़ सोणे कयो, चवे थो त तकिया सभु तकिया में पर तोरीअ तकियो नाहे ॿियो, हेॾे होॾे हथड़ा मां नाहब पे हया में, पर जॾहिं ढोल ढकिया में त आगा उघाड़ी न रही। मदीने वाले जो शान
क़यामत में अल्लाह ताला सॼी दुनिया खे पंहिंजनि परावनि खे ॾेखारींदो ऐं हे वरी वाइज़ कंदा थी ख़बर थी एॾी त नबी साईं जी तौहीन कंदा आहिनि क़यामत जे ॾियारे नबी साईं जो सिर सजदे में हूंदो लूल लट कंदो रोअंदो राड़ियूं कंदो फरियादूं कंदो रब ॿुधंदुसि कोन ज़ालिम जेॾी महिल इहे अखर चवे वात में खणी गोली टोड़जई इहो को तव्हांजो को नबी आहे गुलाम मोहम्मद कादियानी जहिड़ो मूंखे क़ुर खणा त क़यामत जे ॾियारे रब नबीअ खे चवंदो त सल तोत घुर ॻाल्हायो ॻाल्हायो वशफात शफात शफात कर तुंहिंजी शफात क़बूल हे अश्क तर्जुमो कयो इन हदीस जो चवे तो त सरे अर्श सजदे में सिर को झुकाया बिखर करके जुल्फों ने ये रंग लाया खुदा ने नबी को ये कहकर उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं खुदा जो कसम अल्लाह ये जबरदस्त मुझा राणा मां तोखे दुनिया में घणा सजदा कराया हाणे तू सजदो न कर सिर सजदे खां मथे खण हिन मखलूक खे भी दीदार कराए मां खालिक खे भी दीदार कराए मोहम्मद ने ये रोकर कहा या इलाही मांगती है मेरे गेसूम की सियाही गुनहगार उम्मत की कर दे रहाई खुदाया मेरे गेसू ये मांगते हैं हाणे अल्लाह ताला जो जवाब ये सुभान अल्लाह जो तो ॿुधो खुदा ने कहा न घबराओ मोहम्मद मेरे सामने अर्श के या मोहम्मद जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद कि तेरी रजा प्यारे हम मांगते हैं इंशाअल्लाह तबारक व तआला ए वॾो प्यारो महबूबा वॾो प्यारो महबूबा जंहिंजे वास्ते मुंहिंजे सोने महिरबान मुर्शिद मंज़ूर साईं हिकिड़ो शेर चयो आहे इहो त ॿुधिजोसि चवे थो त जॾहिं दीद पवई रुख अनवर ते अल्लाह चवे थो त जॾहिं दीद पवई रुख अनवर ते पिछे विरद वज़ीफ़े बंद कर दे सुभान अल्लाह न चले वॾो बेक़दरो आहे न चवे तो त जॾहिं दीद पवई रुख अनवर ते पिछे विरद वज़ीफ़े बंद कर दे कर ख्याल इहो है केरो अबू कर ख्याल इहो है केरो अबू बिया तोल तराज़िया तंग कर दे पोइ तो साईं चवे त हर दीद क़ुरान दा दौर समझो हर दीद कुरान दा दौर समझो यासीन दे वर्क उथल दे गए मिस्कीन मुहम्मद मुहब मिलिया या ख्याल खराब खत्म कर दे अल्लाह ताला मुझो चवण तहां जो ॿुधण क़बूल फरमाइंदो नारन जे गूंज में ईंदा दरगाह आलिया मशहूरी शरीफ जा साईं साहिबजादा मिस्कीन साईं जन 15 मिनट साईं जी तकरीर फरमाईंदा जेसि ताईं मुफ्ती साहब 5 मिनट भी साईं तुंहिंजा असन जे लाइ लखनि